भाऊ ये जेको आहे त हिन वक़्तु जेके फ्रूट तव्हां शिकारपुर में हलायो था पिया त अॼुकल्ह हिन जो रेट छा आहे असां रेट मालूम करणु चाहियूं था। हीअ जेके सूफ़ अवां साम्हूं पिया आहिनि इहो किलो घणे आहे? ये 250 रुपये किलो आहिनि भाईजान। अच्छा, ऐं जेके केला आहिनि? केला 100 रुपये दर्जन आहिनि। ऐं हे जेके नारंगियूं आहिनि? नारंगी 150 रुपये किलो आहे। ॿियो जेको हीअ जेको फ्रूट आहे हीअ हिनखे छा चऊं असां? इहा मौसम्बी हिनखे चइबो आहे। अच्छा, इहो घणे किलो आहे? इहा 120 रुपये किलो आहे। अच्छा, हीअ सूफ़ जेके तव्हांजे रेड़ीअ ते आहिनि ॿ क़िस्म आहिनि, हीअ बि आहिनि ऐं हू बि आहिनि, त ॿिन्ही जो रेट मुख़्तलिफ़ आहे हिकिड़ो ई आहे? मुख़्तलिफ़ रेट आहे ॿिन्ही जो। अच्छा, त परियां जेके आहिनि उहे घणे आहिनि? उहे 300 रुपये किलो आहिनि सूफ़। त हो महांगा आहिनि छाजे करे? मुख़्तलिफ़ शइ आहे बसि। हो ईरानी सेब हुनखे चवंदा आहिनि, उहो ॻाढ़ो आहे वधीक कड़क आहे। अच्छा, ऐं हीअ गोल्डन सूफ़ आहे, हिनखे 250 रुपये हे किलो हलंदा आहिनि ऐं हो 300 रुपये किलो आहिनि। अच्छा, चकूं? चकूं 200 रुपये किलो आहिनि, 180 200 रुपया हिते हलनि था। ॾाढ़ूं अवांजे रेड़ीअ ते नज़र अचनि था, उनजो छा किलो आहे? ॾाढ़ूं 300 रुपये जा किलो आहिनि। अच्छा, उन खां अलावा सूफ़ अवां ते टियों क़िस्म बि हिन रेड़ीअ ते नज़र अचनि था, जेके सावा था नज़र अचनि, त उहे घणे आहिनि? इहो सफ़ेद कुल्लू आहे, हिनखे चइबो आहे सफ़ेद कुल्लू। इहे 150 रुपये जा किलो आहिनि। अच्छा, इहे माना जेको आहे त इहे बि त सूफ़ आहिनि न, पर कसेरा आहिनि न, कचा? जी हा, बिल्कुलु। इहो कसेरा कचा आहिनि, पर इहे तमामु मिठो ऐं कड़क सूफ़ थींदो आहे। अच्छा, ऐं मार्केट कमेटी जे तरफ़ां माना जेको आहे त इहा लिस्ट बि जेका आहे रेड़ीअ ते पई आहे। अच्छा, त हीअ जेके अक्सर माना भाउ ॾिठो वियो आहे त जेका मार्केट कमेटी या DC जे तरफ़ां रेट ॾिनल हूंदा आहिनि, उन खां बि सस्ते अघ में माण्हू जेके आहिनि सब्ज़ी या फ्रूट खपाईंदा आहिनि, हिन जी वजह छा आहे? साईं, इहा वधीक उन्हनि खे ख़बर आहे। बसि असांखे जहिड़े हिसाब सां मार्केट में मिलंदा आहिनि, असां उन मार्केट जे हिसाब सां हलाईंदा आहियूं। हा, त मार्केट में जंहिं हिसाब सां मिलंदा त उन हिसाब सां हलाईंदो या लिस्ट जे हिसाब सां? असां लिस्ट जे हिसाब सां हलाईंदा आहियूं। अञा लिस्ट में रेट वधीक ई हूंदा आहिनि, असां रेट लिस्ट खां घटि हलाईंदा आहियूं। हाणे तव्हां ॾाढ़ूं ॾिसो न, हुनजा 380 रुपया लिखियल आहिनि, असां तव्हांखे 300 रुपया ॿुधायासीं, त 300 रुपया था हलनि। ऐं सूफ़ जा हिन में छा ॼणल आहे? सूफ़ बि हिन में लिखियल आहिनि लिस्ट में, 300 रुपया लिखियल आहिनि। 300 जी बिल्कुलु, हीअ सूफ़ लिखियल आहे। गाजा गोल्डन हे 300 रुपया, 280 रुपया। सही, त अवां जेको आहे त उहो 280 रुपया हलायो त 20 रुपया न घटि। बिल्कुलु। त आया माना पोइ हिन रेट लिस्ट जो पोइ फ़ाइदो कहिड़ो थियो आहे? बसि साईं, हिन जो त को फ़ाइदो न थियो न। अच्छा, हीअ जेको आहे त भाऊ माना एॾा फ्रूट महांगो आहे त आया माना शहरी ख़रीद कनि था फ्रूट? साईं, बसि जेके आहिनि ग़रीब गुरबा बि आहिनि, पोइ उन्हनि सां कुझु वरी असां बि तावन कयूं था, जेको थी थो सघे असां खां। कुझु वरी माण्हू जेके आहिनि वस वारनि था, उहे बि कुझु खाइनि था, पर तमामु घटि था खाइनि हाणे घणो क़दुरु। तव्हां जेका रेड़ी आहे केतिरे अरसे खां वठी फ्रूट जी हलायो था? मूंखे त ॿियों साल आहे तक़रीबन मां हलायां थो। जी हा। त अॻिले साल माना जेका तव्हांजी विक्री थींदी हुई, हिन साल जेका विक्री थिए थी त अॻे घटि थींदी हुई या हींअर घटि पई थिए? हींअर घटि, तमामु घणी घटि थी थिए। छा वजह आहे? वजह त महांगाई थी वई आहे, तमामु घणी बेरोज़गारी थी वई आहे, माण्हुनि वटि पैसो न आहे, उनजे करे माण्हू वठी नथा सघनि, खाई नथा सघनि। अच्छा, त हीअ जेको भाऊ तव्हां फ्रूट किथां माना कहिड़ी मंडीअ खां ख़रीद कंदा आहियो? हे असां सखर जी सब्ज़ी मंडी खां ख़रीद कंदा आहियूं। जी हा। हिते जेका शिकारपुर में जो सब्ज़ी मंडी आहे? न, सखर मां ख़रीद कंदा आहियूं। उते अञा असांखे थोरो कुझु हितां खां सस्तो पवंदो आहे, बाक़ी हितां वारी जेका मंडी आहे उहा त तमामु महांगी आहे। हिते अञा कुझु तव्हां खां वधीक माना रेट आहिनि। अच्छा, हा जी हा। हिन जेका शिकारपुर जी जेका मंडी आहे इनखे कीअं बहितर बनाए सघिजे थो? तव्हां सियारे में सवेर वेंदा हूंदव पंधु करे सखर हेॾा सारा कशाला कढे किरावा भरे, पोइ बि माना उतां जी सस्ती थी पए, हिते घर जी महांगी ईअं छो? बसि हिते खणी था अचनि त उते असां खणंदासीं 5-10 पेटियूं, त उते असांखे अञा कुझु सस्तियूं पवंदियूं। हिते हे खणनि था लाट, पोइ बि हिते वारा जेके आहिनि उहे पंहिंजो वधीक मुनाफ़ो था रखनि, 200 300 रुपया हिकिड़ी पेटीअ ते था वठनि। पोइ असां उतां जे करे 10 पेटियूं खणींदा त उहे 200 300 रुपया असांजा बचंदा, 2-3 हज़ार असांखे बची वेंदा। हिकिड़ो ॾींहुं जे करे असां हिन विच में मोकल कंदासीं त उहा असांजी ॾियारीअ खां वधीक असांखे हुन में बचति थींदी, त उहा जे करे असांखे बचति थींदी त उहा असां पंहिंजे तरफ़ खां ॿियनि खे मुनाफ़ो कुझु रिलीफ ॾेई सघंदासीं ग़रीबनि खे। ठीकु आहे भाऊ, वॾी